नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भली ख़ास चऊं था। सिंध समाचार में सब खां पहिरियां ज़िक्र कयूं था दौलतपुर मां इन ख़बर जो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मुज़फ़रगढ़ वासी हिकु ॼणो ज़वार फ़ौत थी वियो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी बि थियो आहे। फ़ौतीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। इन हादसे जा वधीक तफ़सील वठूं था दौलतपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर पीरल पली खां। पीरल पली, छा तफ़सील आहे हिन वटि? जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दौलत सफ़न क़ौमी शाहराह बहादुर पेट्रोल पंप साम्हूं तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में मुज़फ़रगढ़ वासी हिकु ॼणो ज़वार वलद अब्दुल गफ़ूर फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो मोहम्मद मुबशिर वलद हाजी गुलाम नाज़ुक ज़ख़्मी जेको आहे सो ज़ख़्मी थी वियो आहे, जंहिंखे नाज़ुक हालत मंझि दौलतपुर इस्पताल मां नवाबशाह मुंतक़िल कयो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फ़ौतीअ जे मड़ खे दौलतपुर पुलिस दौलतपुर इस्पताल पहुयो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो आहे। जॾहिं त ज़ख़्मीअ खे नाज़ुक हालत में नवाबशाह नियो वियो आहे। होॾां दौलतपुर पुलिस ट्रालर खे तहवील में वठी ड्राइवर खे लाठो करे छॾियो आहे। ठीकु आहे पीरल पली, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। खानवाहन वेझो ॻोठ जुमन सोलंगी में संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण जे नतीजे में ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। खानवाहन वेझो ॻोठ जुमन सोलंगी में संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण जे नतीजे में ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। खानवाहन मां इन जा वधीक तफ़सील वठूं था वकार लोची खां। वकार, छा तफ़सील आहे हिन मां वटि? जी बिल्कुल, खानवान थाने जी हद ॻोठ मोहम्मद जुमन सोलंगी में संगावती तकरार तां सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें कुआड़ियूं ऐं लठियूं लॻण जे नतीजे में ॿिन्ही धुरियुनि जा सावण राशिद अली, शाहनवाज़ नज़ीर, गुल हसन, बशीर अहमद, अली नवाज़ सोलंगी समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन मां 2 ॼणनि खे इंगोर जा अस्पताल जॾहिं त 6 ॼणनि खे कंडियार अस्पताल दाख़िल करायो वियो, जिते संदनि इलाज जारी हो। होॾां खानवान थाने ते ॿिन्ही धुरियुनि जी ख़िलाफ़ धारदार एनसी दाख़िल कयूं वियूं आहिनि, जंहिंमें का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। उन सिलसिले में राब्तो करण ते खानवान थाने जे वॾे मुंशी बरकत सोलंगी ॿुधायो त ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू पाण में वेझा अज़ीज़ आहिनि ऐं संगावती तकरार तां ॿिन्ही धुरियुनि में अणबणत हलंदड़ हुई। ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई इस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो आहे। जी वकार लोची, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। कोटड़ी जे मदरसे में पढ़ंदड़ 13 वरहनि जो नींगर ज़ाकिर भयो पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। संदसि वारसनि पुलिस खे इतला करे छॾियो आहे। ज़ाकिर 5 महीननि खां मदरसे में तालीम हासिल कंदो हो। कोटड़ी जे मदरसे में पढ़ंदड़ 13 वरहनि जो नींगर ज़ाकिर भयो पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था कोटड़ीअ मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर शौकत मेमन खां। शौकत, छा तफ़सील आहिनि इन जा? जी बिल्कुल, कोटड़ी वासी नींगर ज़ाकिर अली वलद ज़ाहिद अली भयो जेको 5 महीननि खां मोहम्मदी मस्जिद जे मदरसे में कोटड़ी में पढ़ंदो हो, गुज़िरियल 7 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने लापता थी वियो आहे। संदसि वारसनि जो चवणु आहे त नौजवान कुझु ॾींहंनि खां घर कोन आयो, मदरसे वियासीं, पुछा कईसीं। मदरसे जे मुंतज़िमिन जो चवणु त छोकिरो फजर जी नमाज़ खां पोइ निकिरी वियो आहे, जंहिंखां पोइ मिटनि माइटनि में हुनजी ॻोल्हा कई पर किथे बि ॾस पतो न मिलियो। वारसनि पारां अहिड़ी एनसी पिणु कोटड़ी जी जेको टेलीग्राफ पुलिस पोस्ट आहे उते दाख़िल कराई वई आहे ऐं वारसनि पारां जेको आहे सो आला अख़्तियारियुनि अपील कई वई आहे त नौजवान नींगर जी ॻोल्हा में ऐं मदद कई वञे। ठीकु आहे, महिरबानी अव्हां जी शौकत मेमन। नाज़रीन, हैदराबाद जो रानी बाग गुलनि जी ख़ुशबू सां महकी पियो। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां रानी बाग में सजायल 4 ॾींहंनि वारी गुलनि जी नुमाइश में शहरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। संदन चवणु आहे त अहिड़ी क़िस्म जा प्रोग्राम्स कराइणु घुरिजनि। इन बाबति वधीक तफ़सील ॾिसूं था फैज़ खोसो जी रिपोर्ट में। गुल फिज़ा में सुरहान पखेड़ीनि था ऐं जॾहिं हेकांदा गुल हिकंद गॾु थी कंहिं निमाइश जो ॾेख ॾींदा आहिनि तॾहिं माहौल अञा बि वधीक मुअत्तर थी पवंदो आहे। सिंध दिलरुबा शहर हैदराबाद जे रानी बाग में बि उन्हनि हेकांदनि गुलनि हर तरफ़ हुबकार पैदा करे छॾी आहे ऐं उन्हनि गुलनि खे ॾिसण लाइ शहरवासी परे परे खां रानी बाग जो रुख कनि था। अच्छा इन्होंने ऑर्गेनाइज किया है क्योंकि जब कोरोना था तो लोग बहुत डिप्रेस थे कि घर में, क्योंकि बाहर तो अलाउ ही नहीं था जाना किसी को, तो ये कोरोना के बाद और मेरे ख्याल से ये 3 साल बाद इवेंट ऐसा फ्लावर शो यानी कि हुआ है और ऐसा होना चाहिए। जिन्होंने ये ऑर्गेनाइज किया है उनको मैं यही मैसेज देना चाहूंगी
कि ये बहुत अच्छे इन्होंने ऑर्गेनाइज किया ताकि लोग आए यहाँ पे, फैमिलीज आए यहाँ पे एंजॉय कयो। हैदराबाद में अक्सर अहिड़ा प्रोग्राम्स थींदा कोन्हनि जे ही डीसी साहब अरेंज कयो आहे ऐं बिल्कुलु SOPs जे तहत काफ़ी सिक्योरिटी हर शइ फैमिली जे लाइ आहे, तो आई थिंक काफ़ी बेहतर स्टेप है। अॻिते भी अड़ा प्रोग्राम डेफिनेटली थियण घुरिजनि। इस तरह की एग्जीबिशंस जाहिर है एक बहुत अच्छा पॉजिटिव इमेज क्रिएट करती हैं पूरे हैदराबाद का, और जैसा कि आप सब देख भी रहे हैं कि अच्छी खासी आवाम की तादाद इसमें शिरकत उन्होंने की है और कोविड-19 के SOPs को भी प्रॉपर फॉलो किया जा रहा है। हैदराबाद में काफ़ी अरसे खां पोइ अहिड़ी नुमाइश ॾिसण में आई आहे ऐं मां चाहियां थी त अहिड़ी नुमाइश थियणु घुरिजे, छो त जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर पवे त हैदराबाद जेको आहे हवाउनि जो शहरु आहे ऐं हिते बि अहिड़ी नुमाइशूं थींदी रहंदियूं आहिनि ऐं अहिड़ी सरगर्मियूं थींदी रहंदियूं आहिनि। तव्हां जीअं ॾिसी रहिया आहियो रानी बाग में DC साहब ऐं कमिश्नर साहब जन ये नुमाइश लॻाई आहे गुलनि जी। हिते अची करे इलाही सुठो ख़ुशगवार माहौल ऐं हिते असांखे हर क़िस्मनि जा गुल नज़र आया। उनजो इफ़्तिताह असांजे कमिश्नर ऐं असांजे DC साहब कयो आहे ऐं इहा 3 ॾींहंनि ताईं इफ़्तिताह आहे। इफ़्तिताह खां पोइ इहो 3 ॾींहंनि ताईं इवेंट कंटिन्यूसली हलंदो, त मां इहो ई चाहींदमि सभिनी हैदराबाद वारनि खे त हिते अचो ऐं एंजॉय कयो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गुल ॾिसो। गुलनि जी इन ख़ूबसूरत निमाइश जो बंदोबस्त हैदराबाद जी ज़िलई इंतज़ामिया कयो आहे ऐं गुलनि जी ही निमाइश बहार रुत जे मरहबा लाइ लॻाई वई आहे। इन निमाइश जो इफ़्तिताह हैदराबाद डिवीज़न जे कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच कयो। इफ़्तिताही तकरीब में ॻाल्हाईंदे कमिश्नर हैदराबाद चयो त गुल ज़िंदगी जो ओहञाण आहिनि ऐं कोरोना जे सटियल ख़ल्क़ खे तफ़रीह ॾियणु ज़रूरी हुई, उन करे गुलनि जी ही ख़ासि निमाइश लॻाई वई आहे। हैदराबाद हिकिड़ो हवाउनि जो शहरु आहे, गुलनि जो शहरु आहे ऐं उन्हनि में हर साल अहिड़े क़िस्म जी नुमाइश थींदी रही आहे। तारीख़ी हिस्टोरिकली भी हैदराबाद में थींदा आहिनि। कोरोना जे करे काफ़ी अरसे ताईं माण्हू घुटनि जो हिकिड़ो माहौल हो, हाणे अलहमदुलिल्लाह जीअं कुझु बहितरी आई आहे त डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया ऐं म्यूनिसिपल कमेटी हैदराबाद जे ऐं ॿियनि इदारनि जे ताउन सां हिते हिकिड़ो गुलनि जी नुमाइश लॻाई आहे। इहो हिकिड़ो क्रेडिट डिप्टी कमिश्नर हैदराबाद खे वञे थो, गफ़ार सूमरे साहब खे, जंहिं इनिशिएट कयो ऐं हीउ तमामु हिकिड़ो सुठो हिकिड़ी हैदराबाद जे शहर जे लाइ फैमिलीज़ जे लाइ हिकिड़ो सुठो पैगाम आहे। हैदराबाद में मुक़र्रर डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सूमरो जे मेहनतनि सां इन ख़ूबसूरत निमाइश जो एहतमाम मुमकिन थी सघियो। गुज़िरियल साल बि जेतोणीकि कमिश्नर हैदराबाद पारां गुलनि जी निमाइश लॻाइण जो ऐलान कयो वियो हो, पर दुनिया में दहशत पखेड़ींदड़ बीमारी कोरोना पूरी ख़ल्क़ खे घरनि ताईं महदूद करे छॾियो, उन करे गुलनि जी निमाइश लॻी न सघी हुई। डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सूमरे शहरवासियनि खे उत्साहियो त हू कोरोना जे SOPs जो ख़्यालु रखंदे ज़रूर हिन निमाइश खे ॾिसण लाइ रानी बाग पहुचनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजे कमिश्नर साहब जो इहो हिकिड़ो विज़न हो हमेशह त वधि में वधि वणकारी कजे हैदराबाद में, ऐं इन हवाले सां असां इहो सोचियोसीं त छो जो स्प्रिंग ऐं मौसम बहार जी शुरूआत आहे त असां हिकिड़ो फ्लावर शो ऑर्गेनाइज़ कयूं। त हिते असां कोशिशि कई आहे त जेको आहे सो हैदराबाद जे शहरनि लाइ जेके बि मौसमी गुल आहिनि ऐं बूटा आहिनि असां हिते उन्हनि जी नुमाइश कयूं ताकी माण्हू वधि में वधि पंहिंजी फैमिलियुनि सां ॿारनि सां अची करे ऐं हिकिड़ो जेको आहे सो पुरफ़ज़ा मुक़ाम जो हिकिड़ो मज़ो वठी सघनि ऐं हिकिड़ो रिफ्रेश थी सघनि कोविड जे जेको हिकिड़ो बुसाटियल माहौल आहे उन मां। त इहा कोशिशि आहे हिकिड़ी। गुलनि जी ही भलोड़ निमाइश 7 फरवरी ताईं जारी रहंदी। हिन निमाइश में 50 खां वधीक गुलनि जा स्टॉल सजाया विया आहिनि, जिन में मौसमी गुलनि सां गॾु दाइमी गुल बि माण्हुनि जे नज़रनि जा मुंतज़िर आहिनि। ख़ूबसूरत गुल टारियुनि में ई दिलकश लॻंदा आहिनि, उन करे गुलनि खे टारियुनि खां छिनी धार करण बदिरां उन्हनि खे नज़रनि सां ॾिसिजे त जीअं दिलि खे का बहार ऐं का आनंद अची सघे। कैमरामैन न्याज़ मल्लाह सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद। सिंध समाचार में हाणे ज़िक्र कंदासीं कश्मीर ॾिहाड़े जो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कश्मीर ॾिहाड़े जे सिलसिले में रैलीज़ कढी वयूं। मीरपुर ख़ासि, छोर, कंडियारो, गंबट, भिरिया रोड, मीरपुर माथेलो, लाड़काणो, नवाबशाह, सकरंड, काज़ी अहमद, उमरकोट, हैदराबाद समेत नंढनि वॾनि शहरनि में रैलीज़ कढी कश्मीरियुनि सां यकजहतीअ जो इज़हार कयो वियो। इन मामले ते मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट्स वठंदासीं। मीरपुर ख़ासि मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर रवि शंकर, कंडियारो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर वहीद मेमुन, छोर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर सागर शाहिद नोहरियो ऐं गंबट मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर हफ़ीज़ मंगी असां टेलीफोन लाइन ते ई आहिनि। मीरपुर ख़ासि खां शुरूआत कयूं पिया रवि शंकर खां। रवि, अपडेट कजो कश्मीर ॾिहाड़े बाबति।
बिल्कुल मां तव्हांखे ॿुधायां त अॼु कश्मीर डे जे हवाले सां जेको मुख्य जेका रैली आहे उहो कमिश्नर अब्दुल वहीद शेख जी अॻवानी में निकिती, जेको DC ऑफिस खां पोस्ट ऑफिस ताईं जेका कढी वई। उनखां पोइ जेको शहर में मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमनि पारां जेके रैलियूं कढण जो सिलसिलो जारी रहियो, जंहिंमें प्रेस क्लब ताईं रैलियूं कढी वियूं, जंहिंमें ह्यूमन राइट्स कमीशन, यूथ ऑर्गेनाइज़ेशन ऐं माइनॉरिटी विंग पारां बि रैली कढी वई। ऐं उनखां अलावा जेको जेका हिकिड़ी ॿी जेका मुख्य तकलीफ़ आहे उहो जेको तालीमी बोर्ड मीरपुर ख़ास में जेके टैलेंटेड शागिर्द आहिनि उन्हनि जे जेके एज़ाज़ में हिकिड़ो शहदाए कश्मीर टैलेंट अवार्ड 2020 जे उनवान हेठि हिकिड़ी तकरीब थी गुज़री, जिते टैलेंटेड शागिर्दनि ऐं शागिर्दनि कश्मीर जे मौज़ुनि ते तकरीरी मुक़ाबला बि कया। उन मौक़े ते तालीमी बोर्ड मीरपुर ख़ास जे जेके कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादा महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। उन मौक़े ते हुनजो चवणु हो त पाकिस्तान जा शागिर्द कश्मीर मसइले खे उजागर करण लाइ अहम किरदारु अदा करे सघनि था, छो त बुनियादी हक़नि जी कमीशन पारां हैदराबाद, सखर, गुजराला ऐं मीरपुर ख़ास जे टापर्स जे लाइ शहदाए कश्मीर टैलेंट अवार्ड 2020 जेको अमली तौर ते कश्मीर जा इहे सफ़ीर करार ॾेई चुका आहिनि ऐं शागिर्द जे कुल्हे ते इहा हींअर वॾी ज़िम्मेदारी अची चुकी आहे। ऐं इन हवाले सां जेको शागिर्दनि खे अहम किरदारु अदा करणु घुरिजे ऐं कश्मीर जो जेको इशू आहे उहो आलमी लेवल ते बि उथारणु घुरिजे। जी ठीक है, रविशंकर अवां जी महिरबानी। मीरपुर ख़ास मां कंडियारो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर वहीद मेमण असां सां टेलीफोन लाइन ते आहे। वहीद, अवां वटि छा अपडेट्स आहिनि कश्मीर ॾियारे बाबति? जी वहीद, अपडेट कजो, कंडियारो में कश्मीर ॾियारे बाबति कहिड़ियूं कहिड़ियूं तकरीबूं मुनक़िद थियूं? बिल्कुल अॼु कंडियारो में 5 फरवरी जो में कश्मीर जे सिलसिले में तालुका ऑफिस कंडियारो खां असिस्टेंट कमिश्नर नईम ऑफिसर सलीम नाज़रीन, मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट्स अवां ताईं पहुचायूं पिया। रविशंकर मीरपुर ख़ास मां अपडेट कयो आहे। कंडियारो मां बि कोशिशि कंदासीं त वधीक तफ़सील अवां ताईं पहुचाए सघूं। छोर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर सागर शाहिद नोडियो बि असां सां टेलीफोन लाइन ते आहे। सागर शाहिद, अवां वटि छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, इहो कश्मीर सां यकजहती लाइ मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि वारा रेलवे फाटक खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। रैली में छोर जे शहरनि, सियासी ऐं समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, कश्मीरी भाउरनि सां ॿधी जो इज़हार कयो। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻूणो काउंसलर नवाज़ अली नोड़ी, अब्दुल अज़ीज़ नोड़ी, यूसुफ कुरैशी, असगर गोरी, इनायत सुमर ऐं ॿियनि चयो त हिंदुस्तान केतिरनि सालनि खां कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। मोदी सरकार कश्मीरियुनि सां केतिरो बि ज़ुल्म करे पर कश्मीरी अवाम खे आज़ादी वारी तहरीक खां रोके नथा सघनि। हिन चयो असां हर माह ते पंहिंजे कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। इन्हनि अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कंदे घुर कई त हिंदुस्तान सरकार जे ज़ुल्मनि खे लगाम ॾेई कश्मीरियुनि सां इंसाफ़ करे उन्हनि खे आज़ादी ॾियारे वञे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी सागर शाहिद नोडियो। नाज़रीन, गंबट में बि गंबट वासियुनि पारां कश्मीर सां एकता जे इज़हार तौरु मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैलीज़ कढी वियूं आहिनि, तक़रीबूं बि मुनक़िद कयूं वियूं। गंबट मां इन बाबति अपडेट्स वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर हफ़ीज़ मंगी खां। हफ़ीज़, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी, गंबट ऐं आसपास जा जेके नंढा वॾा शहर आहिनि उते कश्मीरी भाइरनि सां यकजहती जे हवाले सां धार जेके आहिनि उहे रैलियूं कढी वियूं आहिनि। रैली में शरीक जेके अॻवान हुया उन्हनि जो चवणु हो त जेका कश्मीर आहे उहा पाकिस्तान जो हिसो आहे, पर कश्मीर ते अॼु बि जेको आहे उहो भारत जेका फ़ौज आहे या भारतीय जेका हुकूमत आहे उहा ज़ुल्म करे पई। भारतीय जेका हुकूमत आहे उनखे उनजे लाइ जेके अक़वामी मुतहिदा जूं जेके क़ुवतूं आहिनि उनजो नोटिस वठनि ऐं उन्हनि जो इहो पिणु चवणु हो त कश्मीर में अॼु बि जेके माण्हू रहनि पिया उन्हनि ते जेको भारतीय हुकूमत आहे उनजो ज़ुल्म आहे। जॾहिं त जेके गंबट, खोड़ा, रिपड़ी, बहारो, राज़ी देरो, अगड़ा में जेके आहिनि उहे शागिर्दनि, उस्तादनि ऐं मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि, सियासी समाजी हुजनि या मज़हबी तंज़ीमूं हुजनि, उन्हनि पारां जेके आहिनि उहे रैलियूं कढी वियूं हुयूं ऐं हुननि मुख़्तलिफ़ जेके रैलियूं जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां कढी वियूं उहे अॼु गंबट प्रेस क्लब ॾाढो पहुतियूं। हुननि इहो ई मुतालबो कयो त जेको कश्मीर आहे उहो पाकिस्तान जो हिसो आहे ऐं कश्मीर जन्नत जीअं हिकु जेका आहे उहा वादी आहे जिते कश्मीरी मुस्लमान पाकिस्तान जो हिसो थियणु चाहिनि पिया, पर भारत पंहिंजे होड़ ते अॼु बि जेका आहे उहा क़ाइमु आहे ऐं भारतीय अवाम ते ज़ुल्म ऐं बरबरत करे रही आहे। भारत जे अहिड़े अमल ख़िलाफ़ पाकिस्तान समेत जेके ज़िंदा दिल इंसान आहिनि उहे कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ अॼु बि सरापा एहतजाज आहिनि।
पर भारत जेको आहे पंहिंजो जेके कश्मीरी अवाम आहे उन ज़ुल्म करे पई, उन लाइ आलमी क़ुवतूं जेके आहिनि उहे भारत जे इन ज़ुल्म जो जेको आहे उहो नोटिस वठनि ऐं कश्मीरी अवाम ते जेको ज़ुल्म थिए पियो उनखे बंदि करायो वञे ऐं कश्मीर जेको आहे कश्मीर जो जेको अवाम आहे उहो पाकिस्तान जो हिसो थियणु चाहे पियो ऐं अॼु बि जेको आहे उन लाइ आलमी मीडिया हुजे या जेके आलमी जेका क़ुवतूं आहिनि उहे उते गॾिजी करे उन्हनि माण्हुनि जो जेको आहे उहो मौक़ो ॿुधी करे जेके कश्मीरी अवाम आहे उहे पाकिस्तान जो हिसो थियणु चाहिनि पिया त उन्हनि जो जेको आहे उहो हिसो कयो वञे। ॿी सूरत में जेको आहे जेके गंबट ऐं आस पास जा जेके माण्हू आहिनि उन समेत जेको मुल्क सॼे जा माण्हू आहिनि उहे सरापा एहतिजाज रहंदा। जी ठीकु आहे, हफ़ीज़ मंगी हमारी महिरबानी। हिन वक़्तु कंडियारो में अपडेट्स वठंदासीं टाइम न्यूज़ जे रिपोर्टर वहीद मेमण खां। वहीद, कंडियारो में कश्मीरी ॾियारो कीअं मल्हायो वियो, अपडेट कजो। जी बिल्कुल, अॼु 5 फरवरी योम कश्मीर जे सिलसिले में तालुका ऑफिस कंडियारो खां असिस्टेंट कमिश्नर नईम अहमद सहतू ऐं टाउन ऑफिसर सलीम अख्तर मेमण जी अॻवानी में रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते रैलीअ खे ख़िताब कंदे संदन चवणो त इंडिया कश्मीर में ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। कश्मीर खे जीअण जे बुनियादी हक़नि खां बि महरूम रखियो वियो आहे। उन्हनि अक़वाम मुतहिदा खां घुर कई त कश्मीर में इंडिया जो ज़ुल्म फौरी बंदि करायो वञे। उन मौक़े ते रैली में शरीक माण्हुनि तरफ़ां कश्मीर बनेगा पाकिस्तान ऐं इंडिया मुर्दाबाद जा उभन नारा पिणु आया। जी ठीकु आहे, वरी महिरबानी वहीद मेमण अपडेट करण जे लाइ। कश्मीर ॾियारे बाबति मीरपुर ख़ासि मां रविशंकर, कंडियारो मां वहीद मेमण ऐं छोर मां सागर शाहिद नोरियो ऐं गंबट मां हफ़ीज़ मंगी अपडेट कयो। वॾी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुलशन हदीद वारे इलाइक़े में हद दख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करण तां चकरियूं थी पियूं, जंहिं दौरान केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। मुतासिर दुकानदार स्टील टाउन थाणे आरो एहतिजाज कंदे ॿुधायूं त इंतिज़ामिया बिना जवाज़ तंग करे रही आहे। इन बाबति वधीक रिपोर्ट कयो आहे नाज़ शहर। नाज़रीन, गुलशन हदीद में मुख़्तलिफ़ रेड़नि वारा जेके आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे पंहिंजा स्टॉल लॻाइनि था, उन्हनि ख़िलाफ़ अॼु जेको आहे पुलिस ऑपरेशन कयो आहे। उन्हनि खे उतां हटाइण जे लाइ उन मथां तशदुद कयो आहे। तशदुद बैदि जॾहिं रेड़नि वारा जेके पुरत आहिनि उन्हनि स्टील टाउन थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे त उन्हनि मथां उन्हनि फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु पुरत जेको आहे उहो पिणु ज़ख़्मी थियो आहे। ऐं हींअर पुरत जेके आहिनि उन्हनि स्टील टाउन मोड़ ते नेशनल हाईवे ब्लॉक कयो आहे। उन मौक़े ते जेके माण्हू हिते मौजूदु आहिनि, मुज़ाहिरीन जेके मौजूदु आहिनि, असीं उन्हनि खां मालूम कंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। हिते ईंदा आहियूं, रेड़ियुनि ते लॻाईंदा आहियूं, 10-20 हज़ार माल लॻाईंदा आहियूं, बसि ईअं गुज़र सफ़र कंदा आहियूं। सुबुह लॻायोसीं, इहो भतो हे 6 महीननि खां वठनि पिया। रेड़ियुनि ते बि भतो असां खां वठंदा आहिनि। सुबुह असीं आयासीं, रेड़ो लॻायोसीं, असांजे मथां 4 गाॾी आयूं जहिड़े दहशतगर्द आहियूं, जहिड़ा असांखे वॾा ते फुर धुर कया आहिनि। 4 गाॾी आयूं, असांजे हुते ॿार हुन में लेडीज़ बीठल हुई, हुन में ॿार बीठल हुआ, ग़रीबनि जेके हुआ गुज़र सफ़र करण वारा, उन्हनि ते लठियुनि जो शुरू थी वियो। तंहिंमें ॾाढो मारूं पोइ माण्हू खऊं 4-5 जेको अची थाणे ते पहुता। उते असीं उन्हनि जे पोयां आयासीं, असांखे थाणे ॿाहिरि बीहारे पोइ सिधियूं गोलियूं हुआ ऐं उन माण्हुनि खे ज़ख़्मी कयूं आहे। अगरि न भॼनि हा त अञा माण्हू घणा मरनि हा। असां मज़दूर माण्हू आहियूं, राति ॾींहुं महिनत कंदा आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं। पुलिस जंहिं महिल अचे थी तंहिं महिल कारोबार बंदि करायूं, भतो वतियूं निकिती हली थी वञे, को बि असां सां माना रुगो दुश्मनी कयूं वेठा आहिनि। असां ग़रीब माण्हू चोरियूं कयूं या त हुकूमत जेका मंशात ॾिए उहा हलायूं, पुलिस थी वठे एसो छो, बसि सिपाही त मोकिले मोबाइल सॼी हिकिड़ी जेका भते जे बिले आहे। सर ॻाल्हि इहा आहे, एसो छो जी गाॾी हुनजी आहे, हमरा हुन सिविल में ईंदो आहे, पर गाॾी एसो छो जी आहे। हिन वक़्तु बि गाॾी जेका थाणे साम्हूं बीठी आहे उहा एसो छो जी गाॾी बीठी आहे। बाज़ार में बि उहा ईंदी आहे, भतो वठणु उन माण्हू ईंदो आहे। एसो छो जो माण्हू ई भतो वठणु ईंदो आहे, ॿियो को माण्हू न ईंदो आहे हुते भतो वठणु। सर इहो स्टॉल आहे, फी रेडियो जेको लॻाईंदा 500, 400, 500 इहो फी स्टॉल ॾींदा आहियूं, सम्झो साईं। जी साईं, रोज़ जे हिसाब सां बाज़ार में 3 ॾींहं लॻाईंदा आहियूं, असां जुमा लॻाईंदा आहियूं, पीर लॻाईंदा आहियूं, बुध लॻाईंदा आहियूं, 3 ॾींहंनि ते असां हिनखे ॾींदा आहियूं भतो। असांजो मुतालबो इहो आहे सर, DC साहिब ऐं सिंध सां इहो मुतालबो आहे असांजो त असांखे पंहिंजे बाज़ारूं वराए खोलाइजनि। सर पूरी कराची जूं बाज़ारूं खुलियल आहिनि, पूरी कराची जूं बाज़ारूं खुलियल आहिनि, सिर्फ़ु गुलशन हदीद जूं बाज़ारूं बंदि आहिनि। नाज़रीन, तव्हां ॾिठो त मुज़ाहिरीन जेके आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असीं रोज़ जी बुनियाद ते प्रयोग करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालींदा आहियूं ऐं गुलशन हदीद में असीं जेको आहे रेड़ा लॻाए ऐं स्टॉल लॻाए असां जेको आहे उते पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र कंदा आहियूं। हुननि जो इहो चवणु आहे त अॼु पुलिस जेका आहे वॾनि अटालनि सां असांजे स्टॉलनि ते चढ़ाई कई। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त भतो जेको आहे उहो तव्हां पंहिंजो डबल कयो। पुरतुनि जो चवणु आहे त 500 खां 1000 ताईं असांखां रोज़ जी बुनियाद ते SHO स्टील टाउन ऐं उनजा ख़ासि वाठा जेके आहिनि उहे भतो वठंदा आहिनि।
ऐं उन्हनि पारां बीणू करण जी भतो बीणू करण जी जेका आहे उहो मुतालबो कयो आहे। उन्हनि चयो त असांजे मथां सख़्तु तशदुद कयो वियो ऐं असांजा रेड़ा जेके आहिनि उन्हनि खे उछलायो वियो। उन्हनि जो इहो मुतालबो आहे त बदमस्त SHO जेको आहे उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन नबील मीरजत सां नाज़ शहर, टाइम न्यूज़, मलेर, कराची। नाज़रीन, फैज़गंज में अगवा ॼाणायल नारी ज़ेबा लंजार जी बाज़ियाबीअ लाइ भेरिया सिटी पुलिस पक्का चांग में कार्रवाई करे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान मिठल जोयो जे पीउ मिसरी जोयो ऐं संदसि पुट खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ कासिम खाई मां नारी मुबैना तौर अगवा थी वई आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ फैज़गंज जे रिपोर्टर रियाज़ सोलंगी खां। रियाज़, छा तफ़सील आहिनि इन मामले जा? जी महताब, बेरिया सिटी जो इलाक़ो है कासिम खाई, उतो मुबियाना तौर ते राति नौजवान नारी है ज़ेबा लंजार जेका अगवा थी वई, उन अगवा जे इल्ज़ाम हेठि बेरिया सिटी पुलिस पक्काजांग शहर में कार्रवाई कंदे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान मिठल जोयो जे पीउ मिसरी जोयो ऐं उनजे हिकु पुट खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन सिलसिले में बेरिया सिटी पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त बेरिया सिटी हद जे ॻोठ कासिम खाई में नारी ज़ेबा लंजार अगवा थी, जंहिंजे अगवा इल्ज़ाम तहत पक्काजांग में कार्रवाई कई आहे। ॿ ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। जिन त पुलिस कार्रवाई दौरान नारी ऐं नौजवान जेको आहे जेके नारी अगवा ॼाणायल आहे इलाइक़े में चोबल हलनि था, त नारी जेका मिठल जेको जोयो आहे पसंदि पढ़ण लाइ घरां निकिरी वई आहे। उन ॿिन्ही जो दस पतो पइजी न सघियो आहे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त बेरिया सिटी थाणे ते 3 जवाबदारनि के खिलाफ़ NC दाख़िल कई वई आहे। जी बेटा। रियाज़ सोलंगी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। हैदराबाद जी हटड़ी पुलिस हथां ज़ख़्मी कयल ग़ुलाम मुस्तफ़ा जे वारसनि पुलिस मुक़ाबले जी दावा खे रद्द करे छॾियो आहे। ज़ख़्मी जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस 12 ॾींहं अॻु ग़ुलाम मुस्तफ़ा खे बीरपुर भठोरो मां खणी वई ऐं गुज़िरियल राति खेसि गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था हैदराबाद में टाइम न्यूज़ के रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि इन मामले जा? बेताब, हटड़ी थाने की पुलिस पारां मुबैना पुलिस मुकाबले में ज़ख़्मी थियल ग़ुलाम मुस्तफ़ा उर्फ मीनू परियाड़ जे वारसनि ऐं मीनू परियाड़ खुद पुलिस के मुकाबले वारी दावा के रद्द कंदे ॿुधायो आहे त उनखे 12 ॾींहं अॻु मीरपुर भठोरो जो इलाइक़ो आहे उते उनजो घर आहे, उतां उनखे गिरफ़्तार कयो वियो हो ऐं लाॻीतो इनखे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ थाननि ते रखी राति देरि सां इनखे हटड़ी जो चांग मोड़ वारो इलाइक़ो आहे उते गाॾी मां लाहे इनखे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। हीअ ज़ख़्मी थियल हमराह जेको आहे सिविल अस्पताल हैदराबाद में ज़ेर इलाज आहे। उते अॼु इनजे वॾे अंग में वारसनि पहुची पुलिस खिलाफ़ एहतजाज कयो हो ऐं उन्हनि ॼाणायो त पुलिस उनखे बेगुनाह गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त 2014 ईस्वी में हैदराबाद में जो ॻोठ आहे टंडो ग़ुलाम मोहम्मद, हिते पांवर बिरादरी सां उन्हनि जो ज़ाती झेड़ो थियो। उन दौरान इन ते केस दाख़िल थियो। उनमें उनजे भाइरनि खे उमिरि क़ैद जी सज़ा बि मिली हुई। उनखां पोइ ई लॾे मीरपुर भठोरो वञी वेठा हुआ, उते ई महिनत मज़दूरी कंदे पंहिंजे बचनि जो पेट पालींदो हो। पुलिस अञा ताईं इन मुक़ाबले जी तफ़सील जेका जारी कई आहे उन ते मज़ीद आहे। पुलिस जी दावा आहे त इन ते सरकार पारां 10 लाख रुपया इनाम बि रखियल हो, पर इन जा जेके वारस आहिनि उहे ॿुधाइनि था त पुलिस जो मुक़ाबलो जेको आहे कूड़ो ॼाणायो आहे। उनखे पहिरीं गिरफ़्तार कयो हो, पोइ राति देरि सां उनखे उते गोलियूं हणी ज़ख़्मी करे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी महताब। ठीकु आहे इम्तियाज़ कोसो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। घोटकी पुलिस ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाइयूं करे क़त्ल, पुलिस मुक़ाबलनि, चोरी ऐं फुर समेत मुख़्तलिफ़ केसिस में घुर्बल 55 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। घोटकी पुलिस ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाइयूं करे क़त्ल, पुलिस मुक़ाबलनि, चोरी, फुर समेत मुख़्तलिफ़ केसिस में घुर्बल 55 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन जा तफ़सील वठूं था घोटकीअ मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर माजिद अली संगड़ खां। माजिद, छा तफ़सील आहिनि? जी महताब, घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में मीरपुर माथेरो डहर की रौंती सरहद यारोलुंड समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस मुसाफ़िर खाननि बस स्टॉपनि ते कार्रवाइयूं करे क़त्ल, पुलिस मुक़ाबलनि, चोरी, फुर समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल 55 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। घोटकी पुलिस जे तर्जुमान इफ्तिखार राई मूजिब त गिरफ़्तार जवाबदारनि रजिब ओठो, कैसर पठान, मेहरान राजपूत, ज़बर अली बुल्लो, इमदाद समेजो, ज़ाहिद हुसैन ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां हथियार, मोटरसाइकिलूं, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान बि करे वरितो आहे, जिन खां वधीक पुछा कछा कई पई वञे। जी महताब। माजिद संगड़, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।